नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में खबर ॾींदा हलूं त मोहम्मद अली जनाह जी 72वीं वरसी सदर गवर्नर ऐं वॾे वज़ीर मज़ार क़ाइद ते गुलनि जी चादर चाढ़े ऐं फातह ख़्वानी कई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।